लाहौर में 3 मार इमारत जूं छितियूं किरण के नतीजे में फौत थियलनि जो अंग वधी 11 थी वियो। ज़ख़्मी थियल 4 ॼणा अस्पताल मुंतकिल। डीजी रेस्क्यू रिज़वान नसीर जो चवणु आहे त मलबे मां 6 ॼणनि खे ज़िंदा ॿाहिरि कढियो वियो। हिक ॿार जे मलबे में दबियल हुजण जे ख़दशे सबबि रेस्क्यू ऑपरेशन जारी। इलाइक़े वासियुनि मूजिबि तूफ़ानी बरसातुनि दौरान इमारत की छित कमज़ोर थी वई हुई। राति देर सां इमारत की मथी छित किरण सबबि हेठी माड़नि जूं छितियूं भी किरी पियूं। इमारत अंदर 3 भाइरनि जा ख़ानदान रहाइश पज़ीर हुआ। 3 ख़ानदान जा 15 भाती मलबे में दबिजी विया। पाकिस्तान अमरीका और ईरान के ॿीहर इस्लामाबाद मुआहदे ॾांहुं आणण की भरपूर कोशिश करे रहियो आहे। खिते में सिक्योरिटी की सूरत हाल अञा भी नाज़ुक है। परॾेही वज़ारत के तर्जुमान ताहिर अंद्राबी की हफ़्तेवार ब्रीफिंग दौरान इज़हार। ताहिर अंद्राबी चयो त असां अमरीका और ईरान विच में जारी वेढ़ के ख़ात्मे ॻाल्हियुनि की बहाली लाइ थींदड़ समूरनि कोशिशुनि की आजा कयूं था। ॿई धुरियूं सब्र ऐं सहप खां कमु वठनि। परॾेही तर्जुमान पारां सऊदी अरब ते इराक की सरज़मीन तां कयल हमलनि की भी मुज़म्मत। पाकिस्तान पारां 16,000 अफ़गाननि की इंसानी बुनियाद ते मुल्क अंदर रिहाइश वारे मुद्दे में वाध जो फैसलो। परॾेही ऑफिस के तर्जुमान ताहिर अंद्राबी हफ़्तेवार ब्रीफिंग दौरान ॿुधायो त इंसानी बुनियादनि ते 16,000 अफ़गाननि के क़याम में वाध कई पई वञे। उन्हनि अफ़गाननि में बुज़ुर्ग, औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि। तर्जुमान चयो त कानूनी वीज़ा या सफ़री दस्तावेज़ रखंदड़ कंहिं बि अफ़गान शहरी के पाकिस्तान मां निकाली न ॾिनी वई आहे। IFRP तहत 99,000 अफ़गान शहरनि के केसनि ते कार्रवाई कई पई वञे। अमरीका जा ईरान ते वधीक फ़िज़ाई हमला। बोशहर, बंदर अब्बास, अबू मूसा, केश ऐं कशम बेटनि समेत केतिरनि ई हंधनि ते धमाका। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त हमला ईरान के गुज़िरियल ॾींहुं कयल मिसाइल हमलनि के जवाब में कया विया। हमलनि दौरान ईरानी पाकिस्तान इनकलाब की फौजी कमांड के मरकज़नि, मिसाइल ऐं ड्रोन ठिकाणनि, साहिली निगरानी वारे निज़ाम ऐं नेवल ठिकाणनि के निशानो बणायो वियो। एक्स ते पंहिंजे बयान में अमरीकी सेंट्रल कमांड चयो त गुज़िरियल ॾींहुं ईरान विच ओभर में अमरीका के फौजी ठिकाणनि ते मिसाइल ऐं ड्रोन हमला कया हुआ। This House supports, in principle, the establishment of an independent, impartial and suitably empowered Truth Commission as an institutional mechanism for the peaceful and lasting resolution of the present crisis. मदस्करा बाला पोलिंग स्टेशन आ पर दोबारा साफ व शफाफ पोलिंग पाक आर्मी की ज़ेर निगरानी करवाई जाए। जो मेंबरान इस करारदाद के हक में हैं वो हाँ के हैं, जो मुखालफ है ना कहें। करारदाद मंजूर की जाती है। बढ़ान आज़ाद कश्मीर की कानून साज़ असेंबली बिलाल भुट्टो ज़रदारी की तजवीज़ कयल ट्रुथ एंड रिकनसाइलेशन कमीशन के क़याम वारो ठहराव मंजूर करे वरितो। मीरपुर डिवीज़न में चूंडुनि दौरान मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ पेश कयल ठहराव भी मंजूर। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर के सदर चौधरी यासीन बिलाल भुट्टो की तजवीज़ कयल कमीशन के क़याम लाइ ठहराव पेश कियो। पीपल्स पार्टी के जावेद इकबाल मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ ठहराव पेश कियो। चौधरी यासीन ठहराव पेश कंदे चयो त मुज़ाहिरीन कमीशन के क़याम ताईं एहतजाज ख़त्म कनि ऐं हुकूमत भी वधीक कार्रवाई न करे। पुरतशद्दुद वाक़िअनि में अजल जो शिकार थियल शहरनि ऐं एहलकारनि के वारसनि सां ॾुख ऐं हमदर्दी जो इज़हार। जावेद इकबाल के ठहराव में मुबैना धांधलियुनि की मुसम्मत ऐं इलेक्शन कमीशन खां धांधलियुनि की जांच कराइण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी की मुलाक़ात। खैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान समेत मुल्क की मजमूई सिक्योरिटी सूरत हाल बाबत ॻाल्हियूं। मोहसिन नक़वी सदर के ॿिन्ही सूबनि में अमन अमान की सूरत हाल ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ जारी क़दमनि बाबत ब्रीफिंग ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त दहशतगर्दी के ख़ात्मे मुल्क में चिटादार अमुन लाइ समूरी कौम पंहिंजी सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठल आहे। सदर पारां दहशतगर्दी ख़िलाफ़ वेढ़ में पाक फ़ौज ऐं पुलिस समेत कानून लागू कंदड़ समूरनि इदारनि की किरदार की वाखाण। पंजाब की CM मरियम नवाज़ सूबे के सत ज़िलनि में ग्रीन बस सर्विस जो इफ्तिताह करे छॾियो। तकरीब के खिताब कंदे मरियम नवाज़ चयो त
गुजरात नारोवाल कसूर ऐं शेखुपुरा में भी हाणे ग्रीन बसूं हलंदियूं। ग्रीन बसूं एयर कंडीशनड आहिनि ऐं उन्हनि में वाईफाई जी सहूलियत बि मौजूदु आहे। उन खां अॻु लेडी पुलिस ऑफिसर्स जी पासिंग आउट तकरीब खे ख़िताब कंदे मरीम नवाज़ चयो त पंजाब सुठी हुक्मरानी ऐं औरतुनि खे नुमाइंदगी ॾियण जे मामले में बि ॿियनि सूबनि खां घणो अॻिते आहे। पंजाब जी ईंदड़ IG पुलिस बि हिकु औरत हूंदी। बलोचिस्तान के इलाइक़े तुर्बत वेझो ॿ ॾींहं अॻु अगवा कयल 6 पोरतनि जा लाश हथ। सूबाई घर वज़ीर जे मीडिया मामलनि बाबति मुआवन बाबर यूसुफज़ई जो चवणु आहे त शहीद कयल 6 मज़दूरनि जा गोलियुनि सां परूण थियल लाश मिलिया आहिनि। 2 ॾींहं अॻु तुर्बत जे इलाइक़े नासराबाद वेझो 7 मज़दूरनि खे अगवा कयो वियो हो। हिक पोरत खे थधे ते गोलियूं हणी मारियो वियो। शहीद कयल पोरतनि मां 4 जो तालुक़ु पंजाब ऐं 2 पोरतनि जो तालुक़ु ख़ैबर पख्तूनख्वा सां आहे। कराची पुलिस मंशियात केस में गिरफ्तार अनमोल उर्फ पिंकी खिलाफ दाख़िल कत्ल केस के कत्ल बाल सबब में तब्दील करे छॾियो। जांच ऑफिसर केस जो हतमी चालान अदालत में जमो कराए छॾियो। चालान जी स्क्रूटनी डिस्ट्रिक्ट प्रोसिक्यूटर असदुल्ला मेतलो ऐं डिप्टी डिस्ट्रिक्ट प्रोसिक्यूटर आरिफ सीताई कई। केस मां कत्ल जे कलम खे कराची यूनिवर्सिटी जे केमिकल रिपोर्ट जी रोशनी में ख़त्म कयो वियो। चालान में चयो वियो आहे त केमिकल रिपोर्ट मां साबित थिए थो त मक़तूल ॼाणायल शख़्स जो मौत नशे सबबु थियो। फोत थियल शख़्स जी सुञाणप न थी सघी ऐं DNA जांच बि न थी हुई। अनमोल उर्फ पिंकी ख़िलाफ़ बगदादी पुलिस कत्ल जो केस दाख़िल कयो हो। लाश मिलण जे 1 महीने बाद कत्ल जी FIR दाख़िल कई वई हुई। पाक नेवी जे जहाज़ PNS तैमूर जो कामयाब ऑपरेशन उत्तर अरबी समुंड में फाथल ॿेड़ी जे 19 मुहाणनि खे बचाए वियो। मुहाणनि जी ॿेड़ी ग्वादर खां 120 नाटिकल बेल परे ॾखिण में इंजण ख़राब थियण सबबि फासी पई हुई। ॿेड़ी में 11 पाकिस्तानी ऐं 8 ईरानी शहरी सवार हुआ। पाक नेवी जे अमले ॿेड़ी में फाथल मुहाणनि खे खाद खुराक ऐं तिबी इमदाद फ़राहम कई। हंगू जे इलाइक़े खज़ीना बांडा में शहीद थियल 11 पुलिस एहलकारनि जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। आला ऑफिसरनि ऐं मक़ामी माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। जनाज़े निमाज़ जी अदायगी बाद मड़ अबाड़नि इलाइक़नि ॾांहुं उभारिया विया। DPO तारिक हबीब मूजिब दहशतगर्दनि जी खज़ीना बांडा चौकी ते हमले में DSP सिटी दरिया ख़ान समेत 10 एहलकार शहीद थी विया। DSP मुजाहिद हुसैन समेत 22 एहलकार ज़ख़्मी बि थी पिया। मारिया ने हमें धमकियां दे के बुलवाया था और वो वाइज है मेरे पास है। मारिया को माफी मांग लेनी चाहिए। पूरे कानून को वो हाथ में ले रही है। कपड़े 1-2 शागिर्दों ने मेरे उतारे, सबों ने नहीं उतारे। हमारी जो गलती हम वो अभी भी मान रहे, फिर भी मानेंगे। ये तो गलत है ना। ट्रांसजेंडर ने, क्योंकि ट्रांसजेंडर की कौन सी SP के साथ लड़ाई थी या किसी सरकारी ओहदे से हमारी कौन सा दुश्मनी हो सकती है। ये तो सिर्फ प्यार के भूखे होते हैं। इन पे इंजामत लगाए जा रहे हैं। मैडम मारिया करी जा रही है। हम तो SP ऑफिस से ये गुजारिश हमें माफ किया। हमने उसने हमें ब्लैकमेलिंग करके बुलाया, हम आ गए। सारे के सारे प्रोटेक्ट करा, दुनिया ने देखा। SSP ऑफिस हैदराबाद में वञ ट्रा केस में नामज़द ट्रांसजेंडर्स वाक़े जो ज़िम्मेवार मारिया सारियो खे करार ॾेई छॾियो। अदालत में पेशी जे मौक़े ते टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ख्वाजा सरान चयो त असांखे मारिया सारियो ब्लैकमेल करे घुरायो हो। SSP ऑफिस में असां जेको कुझु कयो उहो मारिया सारियो जे चवण ते कयो। ट्रांसजेंडर्स चयो त भञ ट्रा दौरान असां पंहिंजा कपिड़ा पाण फाड़िया हुआ। पंहिंजे अहिड़े अमल ते शर्मसार आहियूं ऐं माफ़ी वठूं था। असांखे माफ़ कयो वञे। सिंध में मौसमियाती तब्दीली सबब एक पासे पानी की खोट तो बे पासे बोड वारी सूरत हाल है। सरदारगढ़ वारे इलाइक़े में पंहिंजी ज़मींदारी है, उते भी पानी की खोट है। ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर जूं खानपुर बहर में मीडिया से ॻाल्हियूं। सूबाई वज़ीर तालके अस्पताल खानपुर में 2 वार्डन स्टोर रूम जो इफ्तिताह भी कयो। मोहम्मद बख्श महर चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन ख़िलाफ़ हलंदड़ एहतजाज बाबति लीडरशिप जेको भी फ़ैसिलो कंदी उहो बेहतर हूंदो।
ऐं भिटशाह में सिंध जे सरबोर शाइर लाखड़े लतीफ़ जे 283 उर्स जूं तक़रीबूं जारी। HT सोलरी हाल में लतीफ़त बी कॉन्फ्रेंस जारी। चइनी सूबनि मां आयल अदीब दानिश्वर शाइर ऐं मुहक़िक़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़िक्र बाबति मक़ाला पेश करे रहिया आहिनि। उर्स तक़रीबुनि जे ॿिए ॾींहुं मलाखड़े घोड़नि जी डोड़ ऐं राग रिहाण जूं तक़रीबूं ॾिठियूं।